आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। हज़रात गिरामी, प्यारा दोस्तों, बुजुर्गों, अजीज़ो, भाइरो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा अणगणिया एहसान जंहिं पंहिंजे फज़ल सां पंहिंजे करम जे अॻियां हाज़िर कयो आहे। अल्लाह जा किरोड़ हा करम जंहिं करीम पंहिंजे करम सां दरबार दिलबराबाद में सुणे दिलबर साईं जे साम्हूं वेहण जी तौफ़ीक़ अता कई। मदीने वारे साईं जे इश्क जी ॻाल्हि हुजे, मदीने वारे साईं जे मोहब्बत जी ॻाल्हि हुजे, महबूब मुहम्मद अमीर जे मीलाद जी ॻाल्हि हुजे, महबूब जो तज़किरो हुजे, ज़बान दिलबर साईं जी हुजे। चओ न सुभान अल्लाह। ऐं बख़्त वारा आहियूं असां जो हिन पुरफ़ितन दौर में असांखे अल्लाह रहबर ॾिनो आहे त दिलबर साईं जहिड़ो, जंहिंजी गुफ़्तार, जंहिंजो किरदार, जंहिंजी ई ॻाल्हि, जंहिंजो हलण, जंहिंजो घुमण मुंहिंजे मदीने वारे साईं जी सुन्नत जे मुताबिक़ आहे। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, वरी भी शुक्र अल्हम्दुलिल्लाह। चो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। प्यारा भाइरो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे पाक किताब में इरशाद फरमायो आहे, वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। ए मुंहिंजा महबूब सोना, हर घड़ी हर वक्त तुंहिंजे शान खे मां अल्लाह वधाईंदो थो रहां। वलल आखिरतो, हर घड़ी जेका गुज़री वई, ईंदड़ घड़ी मुंहिंजा महबूब तुंहिंजो शान अञा वधीक हूंदो। जेको अॼु शान आहे उहो सुभाणे अञा वधीक हूंदो। दुनिया वारनि जा गीत ॻाइण वारा कंहिंजा उस्ताद जा शागिर्द हूंदा, मुर्शिद जा मुरीद हूंदा, दुनिया वारनि जा खादिम चाकर हूंदा जेके पंहिंजे वॾनि जो तज़किरो कंदा आहिनि। पर कुर्बान वञा मदीने वारे ढोलण जी ज़ात तां, जंहिंजे शान खे रब पाण वधाए, दुनिया वारनि जी दिलनि में मोहब्बत रखाए, हर रोज़ हर घड़ी नित नई मोहब्बत जो जज्बो अता फरमाए। को किथे जो, को किथे जो, को लाड़ जो, को पार जो, को उत्तर जो, को ॾखिण जो, को हिंद जो, को सिंध जो, को अरब जो, को अजम जो, पर ॻाल्हि सभिनीन में हिकड़ी मुश्तरिक आहे त उन्हनि जी दिलनि में आमिना जे लाल जी मोहब्बत आहे। छा अरब वा, छा अजम वा, छा बर्रे सगीर पाको हिंद वा, तां जिॾे नज़र कंदो मदीने वारे साईं जे इश्क जे तराननि के ॻाइण वारा बि हूंदा त ॿुधण वारा बि हूंदा। ॻाइण वारा बि लखनि में हूंदा, किरोड़नि में हूंदा, त ॿुधण वारा बि अरबनि ऐं खरबनि में हूंदा। छो जो इन महबूब जो शान, इन महबूब जो मकाम अल्लाह पाण बुलंद कयो आहे। ऐं रब करीम पंहिंजे महबूब जी इज्जत नामूस जो मुहाफ़िज़ बि पाण अल्लाह आहे। सुभान अल्लाह। चओ न सुभान अल्लाह। को मुझे महबूब जे शान में आंगुर खणे, को मुझे महबूब जे शान के घटाइण वारो बणजे, को कहिड़ो बि हुजे महबूब जे शान के घटाईंदो पाण घटिजी वेंदो। मदीने वारे साईं जो शान ॾींहों ॾींहुं वधंदो। सुभान अल्लाह। चओ न सुभान अल्लाह। मुंहिंजे मुर्शिद जो शेर आहे जेका मुंहिंजी दिलि थी चए तव्हांखे पढ़ी ॿुधायो। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अकरम हबीब आजम, रसूल अकरम हबीब आजम, अम्हाई हादी अम्हाई महदी, अम्हाई अव्वल अम्हाई आखिर,
अवां ई आखिर अवां खां पोला नबी अबदी अवां ते नबूवत ख़त्म खुदा कई अवां खां पोइ को नबी न ईंदो पर जे ईंदो ईसा छॾे कलीसा अवां ते कलमो पढ़ाए हादी अवां जहानन ले रहमत आयो अवां जहानन ले आयो रहमत अवां मथा ताज ख़त्म नबूवत अवां जहीं ते कयो इनायत अवां जहीं ते कयो इनायत उहा जमाइत को गम न ॾिसंदी उहा जमाइत को गम न ॾिसंदी अवां जा आशिक सदाई सरहा अवां जा दुश्मन तबाह तरहा कढे को दिलबर साईं छो कढे दिलबर साईं छो कान कंहिंजी अवां जे दर ते जंहिंजे हलंदी पुॼंदी अवां जे दर ते पोइ जंहिंजी हलंदी पुॼंदी चओ न सुभान अल्लाह इंशाअल्लाह तकरीर वरी ॿिए के थे कभी इते बस नालो गणायोसीं दुआ कयो त अल्लाह पंहिंजे मुर्शिद जी मोहब्बत अता फरमाए मदीने वारे साईं जी मोहब्बत अता फरमाए इन मोहब्बत में जिंदगी जा आखिरी बसा पूरा फरमाए दुआ करो दावाना अनिल हम्दुलिल्लाह।